नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चालीहो अक़ीदे एहतराम सां मल्हायो वियो। चालीहे जे मौक़े ते अल हुसैनिया इमाम बारगाह ऐं मरकज़ी इमाम बारगाह खां मातमी जलूस बरामद थियो। मातमी जलूस दौरान सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया। पुलिस एहलकारनि जो वॾो अंग मातमी जलूस जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयो वियो। मातमी जलूस दौरान मोमिननि पारां सीना ज़नी ऐं नवाखानी कई वई है। चालीहे जे जलूसनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा मोमिननि वॾे अंग में शिरकत कई है, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते करबला जे प्यासनि जी यादि में थधे ऐं मिठे पाणी जूं शबीलूं क़ाइमु करे न्याज़ बि तक़सीम कयो वियो आहे। वॾे तादाद में अज़ादारी करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि खे भरपूर भेटा पेश कई पई वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।